अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां डोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। डोकरी भरिसां बागरानी तालुके थाणे जे हद में फौरन ऐं पुलिस एहलकारनि विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार शहीद थी वियो। डोकरी बागरानी थाणे जे हद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़रई कॉलेज भरिसां फौरन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि पुलिस एहलकार रफ़ीक अहमद ब्रोही शहीद थी वियो। ओडा DSP एडमिन मुनीर अहमद, फुलपोटो DSP डोकरी मुश्ताक अहमद कुरैशी, SHO अब्दुल रज़ाक टंगर, डोकरी शहीद एहलकार रफ़ीक अहमद ब्रोही जो मरा डोकरी अस्पताल में पोस्टमार्टम लाइ खणाई आई। डोकरी अस्पताल जे डॉक्टरनि पारां हद न हुजण जो सबब ॼाणाए पोस्टमार्टम करण खां इनकार करे छॾियो। 1 कलाक गुज़रण बावजूद भी पुलिस एहलकार जो पोस्टमार्टम न थी सघियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।